ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 8 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त खीर सागर मां कामधेनु गऊ निकिरे थी, जेका ब्रह्मण रकेश्वरन खे ॾिनी वञे थी। तंहिं बाद हिकिड़ो गौरो निकिरे थो, जंहिंखे दैत खणनि था, ऐं उन खां पोइ हिकिड़ो हाथी निकिरे थो, जंहिंखे देवता खणनि था। तंहिं बाद हिकिड़ी बैजंती माला निकिरे थी, जंहिंखे स्वयं श्री नारायण भगवान जी धारण कनि था, ऐं उन खां पोइ माता लक्ष्मी खीर समंदर मां प्रगट थियनि थियूं, जंहिं ते सभई खीर समंदर के विलोरण छॾे इन चर्चा में लगी विया त असां खणंदासीं। लेकिन माता चयो त तव्हां सभु कतार ठाहे बीह रहो, आऊं पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजो वर चूंडींदसि ऐं उन जे गले में जयमाला विझंदसि। सभई चओ जय श्री कृष्णा। तंहिं बाद माता लक्ष्मी सभिनी के ॾिसंदी ऐं उन्हनि जे बारे में राय ॾींदी अची श्री नारायण भगवान वटि पहुतियूं। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 8 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। माता लक्ष्मी श्री नारायण जी जे रूबरू वञी उन जे रूप, तेज, बल ऐं गुणनि खे ॾिसी चयो त ही त्रिलोकी नाथ सभिनी गुणनि सां भरियल जहिड़ो मुंहिंजे मन चाहियो थे ओहिड़ो आहे, लेकिन हिकिड़ी उणाई हिन में बि आहे जो ही संसारी शइ जी इच्छा ऐं मोह नथो रखे। कृपा ऐं दया संदसि जप ऐं तप जे वस नथी रहे। जीअं उद्धव भगत जंहिं सारी जन्म ताईं संदसि शेवा कई, तंहिंखे हिन आज्ञा ॾिनी त तूं पहिरियां ई बद्रिका आश्रम में वञी तप कर, त पोइ तुंहिंजी मुक्ति थींदी। महाणे जंहिं संदसि पेर में तीर हयो, तंहिंखे बर वक़्तु विमान में चाढ़े साॻे शरीर सां वेंकट में मोकिलियो। उन सभु उणाई हूंदे बि खांइसि को ॿियो वॾो टिनी लोकनि में कोन्हे। तंहिं करे मां संदसि चरण कमल दॿाए पंहिंजो जनम सफल कंदीसि। ईअं चई लक्ष्मी उहा माला जा हथ में हुयसि सा खणी वेंकटनाथ जी गिचीअ में विधी। तॾहिं भगवान चयो त तूं 8 ई पैर मुंहिंजे हृदय में वसंदी रहंदीअ। इहो ॾिसी देवताउनि ऐं दैतनि ख़ुशीअ सां चयो त हे लक्ष्मी, तो तमामु चङो कमु कयो जो श्री नारायण जी जे गले में माला विधी। उन वक़्तु समंदर आदमीअ जो रूप धारे वेद ऐं शास्त्र मूजिबि माता लक्ष्मीअ जो वियांउ श्री नारायण भगवान जीअ सां कयो, ऐं विश्वकर्मा गहना पृथ्वी मोती ऐं रतननि जी माला नागन कुंडल आणे लक्ष्मीअ खे पहिराया। श्री महादेव जी ऐं सभिनी देवताउनि ॾाढे आनंद सां लक्ष्मी ऐं नारायण ते गुलनि फुलनि जी वर्खा कई। दैतनि ऐं देवताउनि आनंद भई वग़ैरह बाजा वॼाया ऐं इंद्र जी अप्सराउनि आकाश मार्ग में अची पंहिंजो पंहिंजो नाच ॾेखारियो ऐं गंधर्वनि गाना सुणाया। उन वक़्तु टिनी लोकनि में मंगलाचार थियो। लक्ष्मीअ जे दर्शन पाइण सां दैतनि ऐं देवताउनि जे बदन में नओं बल अची वियो। वरी नारायण जी आज्ञा सां देवता ऐं दैत समंदर विलोरण लॻा। 9 दफ़े कन्या रूप थी शराब समंदर मां निकितो जो दैतनि खयो। 10 दफ़े हिकिड़ो पुरुष तमामु सुंदर ऐं तेजवान धनवंतर नाले वेद परमेश्वर जो अवतार यज्ञ भाग वठण वारो
हिकिड़े हथ में अमृत जो कलश ऐं ॿिए हथ में हिकिड़ो गुल खणी समंदर मां निकितो। उनखे ॾिसी देवताउनि दैतनि ख़ुशि थी चयो त जंहिं अमृत वास्ते असां हेतिरी तकलीफ़ कई आहे सो आख़िर मिली वियो। ईअं चई हिकिड़े दैत डोरी उहो कलश अमृत जो धनवंतर वेद खां खसे वरितो। तॾहिं देवताउनि चयो त हिन में असांजो बि अधु हिसो आहे। दैतनि अधर्म सां जवाबु ॾिनो त असांजे पीअण खां पोइ जेके बचंदो सो तव्हांखे मिलंदो। जॾहिं देवताऊं दैतनि सां न पुॼी सघिया तॾहिं श्री नारायण जी वटि दाही थी विया, यानी दां खणी विया। श्री नारायण जी चयो त तव्हांजे चवण सां दैत अमृत कोन ॾींदा, लेकिन मां पंहिंजी माया सां को उपाउ करे तव्हांखे अमृत पीआरींदसि, तव्हां चिंता न करियो। श्री नारायण जी जे ईअं चवण ते देवताउनि खे धीरज थियो ऐं दैत जेको अमृत जो कलश धनवंतर खां खसे विया हुआ ऐं पाण में हिक ॿिए खां ज़बरदस्ती करे खसण में मशगूल हुआ, लेकिन एतिरो वक़्तु कंहिं दैत खे कोन थे मिलियो जो उहो अमृत पी सघे। सो उन वक़्तु श्री नारायण जी स्त्री रूप में प्रगट थी मोहिनी मूर्त महासुंदर ऐं उत्तम गहना ऐं कपिड़ा ऐं रतन पाए जिते देवता ऐं दैत मेड़ करे बीठा हुआ उते अचण लॻी। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा, मोहिनी रूप उहो चवनि था जंहिं रूप जे ॾिसण सां देवताऊं ऐं दैत, आदमी, जोगेश्वर, ऋषि मुनि ऐं ॿिया सभई जीव मोहिजी बेख़बर थियो पवनि ऐं संदन मन में काम वासना पैदा थी वञे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8वें स्कंद जो 8वां अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।